سيد الأولين والآخرين قائدين غر المحجلين حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. أشهد أن لا إله إلا الله وأشهد أن محمدا عبده ورسوله. أما بعد ثم अल्लाह जो शुक्र अॼु जुम्मे शरीफ़ जो ॾींहुं अल्लाह ताला पंहिंजे दर पंहिंजे घर में हाज़िरी जी सआदत नसीब कई। आका दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त यौमुल जुमुअत ईदुल लना, जुम्मे जो ॾियारो असां मुसलमाननि जे लाइ ईद जो ॾियारो। हिकिड़ी त ईद उल फितर जेका साल में हिकिड़ो भेरो ईंदी आहे, पर ही 8 ॾींहं जुमो ईंदो आहे ऐं 8 ॾींहं नई ईद ईंदी आहे। इन ॾींहं ते अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बाननि ॾे मुतवज्जे थींदो आहे ऐं उन्हनि जे ॾोहनि ॾिंगायुनि ख़ताउनि खे पंहिंजी अफ़्वो दरगुज़र सां माफ़ करे छॾींदो आहे। ऐं जन्नत में जॾहिं जन्नती वेंदा उते छंछर आचर सूमर अंगारो कोन हूंदो, पर जुमो हूंदो। जुमे जे ॾींहं ते जेकी बाना जुमो नमाज़ पढ़ण जे लाइ ओरे परे खां जामे मस्जिदुनि में हाज़िर थियनि था, जुमे जे ॾींहुं जन्नत में अल्लाह तबारक व तआला जल शानहू पंहिंजे बाननि खे जुम्मे वारे वक़्त जी इहा उजूरो ऐं एवज़ो ऐं मुआवज़ो ॾींदो जो जुम्मे जे ॾींहं जी उहा घड़ी जेका जुम्मे नमाज़ वारी आहे, उन टाइम ते अल्लाह पंहिंजे बाननि खे दीदार ऐं यादि रखो त दुनिया जूं नेमतूं, आख़िरत जूं नेमतूं, जन्नत जूं नेमतूं सभिनी नेमतुनि खां आला बाला अफ़ज़ल अशरफ नेमत अल्लाह जो दीदार। अहिड़ी ॿी का बि रब जी नेमत न आहे, अहिड़ी ॿी का बि लज़्ज़त न आहे, अहिड़ो ॿियो को बि सुकून ऐं सुरूर न आहे जहिड़ो अल्लाह जो दीदार जो। ऐं इहा सआदत जुमे पढ़ण वारनि जे नसीब में हूंदी। छो हिकिड़े ॾींहुं न जन्नत में जॾहिं जन्नती पहुचंदा अलाह कंदो असां हाणे ई जन्नत ॾे हलंदासीं। ऐं हर जुमे वारी उहा जुमे नमाज़ वारी घड़ी अल्लाह जे दीदार वारी घड़ी। ऐं पोइ जुमे जे ॾींहुं हिकिड़ी बाज़ार बि लॻंदी, जुमा बाज़ार, बुध बाज़ार, इतवार बाज़ार, उते वरी जुमा बाज़ार थींदी जेका हुस्न जी बाज़ार हूंदी, जंहिंमें तस्वीरूं रखबियूं, हसीन जमील सुहिणियूं तस्वीरूं कतारुनि में सजायल हूंदियूं, हिक खां हिकु सुहिणी। पोइ माण्हुनि खे उन बाज़ार में इजाज़त ॾिनी वेंदी, वञो जेका तस्वीर वणे उन ते हथु रखंदो त संदसि सूरत ओड़ी थी पवे। हिते जेका सूरत ठही सां ठही वई, खणी पाउडर हणो, सुर्खियूं हणो, पर इहा साॻी सूरत न थी। सम्झो था? हमरा शादी कई नई, दाढ़ी के रंग बक है, ॾाढा पंहिंजो ये पाउडर वाउडर है, ये जेके वेठा आहिनि न
ब्यूटी पार्लर वारा अगे मायूं कराईंदियूं हाणे मर्द बि कराइनि था रंग वंग हणी वियो घरवारी सां मिलियो 2 ॾींहं गुज़रिया त घरवारी वो रंग जो लही विया त घरवारी पुछे भई मामा तूं आया आहीं वो किथे गया मैं वो मामा वो आई पर जन्नत जे अंदर हुस्न जी बाज़ार लॻंदी हर माण्हू जहिड़ी सूरत चाहींदो उनजी शकिल सूरत ओड़ी मोटी ईंदो त उनजे चेहरे ते संदसि नालो लिखियल हूंदो उहा संदसि कुंवार जन्नत जूं हूरूं सुञाणंदियूं त हीउ मुंहिंजो हूर ऐं इहे जुमे जे सदके इंसाननि सां ला तइदाद महिरबानियूं थींदियूं अलाह ताला जा बेशुमार एहसान ऐं इनाम जुमे जे एवज़ अता कया वेंदा इन जे लाइ जुमे जे ॾींहुं तव्हां दुनिया जा जेके कमकार अथव उहे घटाईंदा कयो सम्झो था 6 ॾींहं कम जे लाइ खोड़ आहिनि हिकिड़ो ॾींहुं जुमे वारो ॾींहुं दुनिया जा कमकार घटायो ऐं अल्लाह जी इबादत अल्लाह जी बंदगी अल्लाह जे ज़िक्र दुरूद सलाम जे लाइ जुमे जो ॾींहुं मख़सूस सही मुस्लिम में सुनन अबू दाऊद में हदीस आहे हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवाज फरमाइनि था मदीने वारे मीर फरमाए त मन तवद्दा फअहसनल वुज़ू जे माण्हू वुज़ू कयो पर ठाहे सुहिणी तरह वुज़ू कयो तड़ तकड़ वारो वुज़ू न सुहिणी तरह सां ठाहे वुज़ू कई 3 भेरा हर वुज़ू धोतई चङी तरह सां धोतई सरकार फरमाइनि था सुम्मा तल जुमा पोइ जुमे नमाज़ जे लाइ जुमे जे ॾींहुं पहिरीं छा कई सुहिणी तरह ठाहे वुज़ू कई सुम्मा तल जुमा पोइ जुमे नमाज़ जे लाइ फस्तमा व अंसत जेॾी महिल इमाम बयान पियो करे न त ख़ामोश थी वेही गौर सां तवज्जो सां ॿुधई जुमे जो ख़ुतबो जुमे जी तकरीर तवज्जो सां ख़ामोश थी गौर ऐं फ़िक्र सां जुमे जी तकरीर ॿुधई गुफ़िर लहू मा बैनहू व बैनल जुमअतिल उख़रा त ईंदड़ जुमे ताईं हिन जुमे खां ईंदड़ जुमे ताईं जेकी बि हिन जा गुनाह आहिनि अलाह ताला बख़्शी माफ़ जी सौदो सस्तो आहे कि महांगो आहे सुठी तरह वुज़ू करे ऐं जुमे नमाज़ जे लाइ अचे ख़ामोश थी ख़िताब ॿुधे त हिकिड़े जुमे खां ॿिए जुमे ताईं जे विच में जेकी बि गुनाह थिया अलाह ताला बख़्शी माफ़ करे ॾे वमन मसल हसा फ़क़द लगा जे माण्हू पथरीअ खे हथ लाथो उन लग़्व कमु कयो मिसाल का पथरी पई आहे को सिरोटो पियो आहे उन सां जुमे जो ख़ुतबो पियो हले हे वरी मश्करी वेठो करे के तस्बीह वेठा था पढ़नि के मोबाइल खोलियूं वेठा आहिनि जुमे जो ख़ुतबो हले पियो ऐं हीअ पंहिंजी कचहरी वेठा था कनि रुॻे एतिरो कई जो हीअ पथरी पई आहे उन पथरी खे हथ लाथे चोरियईं साईं फरमाइनि त हिन लग़्व कमु कयो जुमे जो सवाबु बर्बादु कयो पर हिकिड़ो माण्हू जुमे जे ॾींहुं खेछड़ वेठो करे ॿियो वरी उनखे त बाबा जुमो आहे ख़ुतबो हले थो ईअं न कर ॿिन्ही जो सवाबु ॾियो हू त हूअं ई लॻनि पियो करे पर हिन वरी छो हुनखे ॻाल्हाए तव्हां सम्झो था न जुमे जे ॾींहुं तव्हां 8 ॾींहं पंहिंजे कमनि कारनि सां आहियो पर जुमे जे ॾींहुं जॾहिं अचो न मस्जिद में गौर सां फ़िक्र सां तवज्जो सां वेही ॿुधो अल्लाह छा थो फरमाए मदीने वारो साईं छा थो फरमाए तव्हांजी ज़िमेदारियूं कहिड़ियूं आहिनि तव्हांजे फ़ाइदे जूं ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि
जुम्मे जे ॾींहं में ख़ुतबो न ॿुधंदे ॿाहिरि वेठा हूंदा होटलुनि ते धूड़ पिया पाईंदा जेॾी महिल ओ इमाम ॾिसंदा हाणे बाक़ी हिकिड़ो मिंट बचियो अलाह अकबर थींदो पोइ ड्रोड़ंदा ई न अॻु में अचो वेहो ॿुधो साईं फरमाइनि था त तव्हांजे गुनाहनि खे अलाह ताला 8 ॾींहंनि जा गुनाह जुमे शरीफ़ जे ॾींहं ते बख़्शो ऐं मुझे आका फरमायो सहीह इब्न हिब्बान में रिवायत सरवर आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया त खम्सुन मन अमिलहुन फी यौमिन कतबल्लाहु लहू मिन अहलिल जन्नह जुम्मे वारे ॾींहं ते 5 कम जेको माण्हू करे अल्लाह ताला उनखे लिखी छॾे थो ई जन्नत तव्हां चवंदा आहियो न मूंखे एतबार न मूंखे लिखी ॾे बाबा ही तोखे दुकान ॾिनुमि न इवें हिन में तूं लिख ॾे वरी बागाड़ी वारा क़ुरान ते लिखाईंदा आहिनि मतिलबु फिरी न वञे हलियो मदीने वारे साईं फरमाया अल्लाह लिखी थो छॾे त ही जन्नती आहे जुमे जे ॾींहुं 5 कम करे हिकिड़ो कमु असांजे लाइ मुमकिन कोन्हे हिन दौर में भाई 4 कम असीं करे सघूं था जेकॾहिं तव्हां उहे 4 कम कयो त तव्हां जन्नती लिखजी वेंदा कहिड़ा मुंहिंजे आका फरमायो मनाद मरीदा जे माण्हू जुमे जे ॾींहुं बीमार खां वञी पुछो मरीज़ जी इयादत कई बीमार खे वञी दिलासो दिलदारी ॾिनी ॿिए नंबर ते शहद जनाज़तन कंहिं जनाज़े में शरीक थियो को मुस्लमान फोत थी हुनजे जनाज़े में शरीक थियो वसाम यौमन ऐं जुमे जे ॾींहं जो रोज़ो रखियईं वराह इलल जुमुआ जुमे जी निमाज़ जे लाइ पंधड़ो करे मस्जिद में जामिया मस्जिद में वियो वअतक रक़बा ऐं बानो आज़ाद कई बानो हिन दौर में बाना आहिनि कोन न वरी आज़ादी करे सघजनि था इहा शइ हिन दौर में मौजूदु कोन्हे बानो आज़ाद करणु बाक़ी 4 कम करे हिकिड़ो मरीज़ खां पुछे ॿियो जनाज़े में शरीक थिए टियों जुम्मो नमाज़ पढ़े अल्लाह तबारक व तआला जल्ल शानहू रोज़ो रखे 4 कम जेको करे थो अल्लाह लिखी छॾे थो ही बेइज़्ती सुभान अल्लाह ऐं ही रिवायत आहे हिकिड़ो असाबी सगोरो आहे हज़रत उबाया बिन रिफा बिन राफ़े रज़ी अल्लाह ताला अन्हु चए थो अना अमशी इलल जुमुआ मां जुमे ॾे वञा पियो जुमो नमाज़ पढ़ण जे लाइ वञा पियो त मूंखे असाबी सगोरो मिलियो मूंखे चई त काॾे थो वञी वञा थो जुमो पढ़ण काॾे थो वञी जुमे जे लाइ थो वञा फरमाई अबशर असाबी चयो मुबारक अथई असाबी छा चयो मुबारक अथई فإن خطاك هذه في سبيل الله तुंहिंजूं ही अल्लाह जे रस्ते वारियूं विखूं जेके जुमे जे लाइ मस्जिद में खयूं थो वञे मूं मदीने वारे मीर खां ॿुधो हुयो लजपाल नबी फरमायो मन बरत कदमा फी सबीलिल्लाह फहुमा हरामुन अलन नार जेको माण्हू अल्लाह जे रस्ते में जुमे शरीफ़ जे लाइ विखूं खणी थो वञे एसी ताईं जो उन जा पेर मिटीअ हाणा थी पिया त इन जे ॿिन्ही पेरनि ते दोज़ख जी बाहि हराम वरी ॿुधो जेको जुमे जे ॾींहुं जुमे नमाज़ जे लाइ पैदल पंध थो वञे रस्ते जी मिटी उथी धूड़ उथी उन जा पेर मिटीअ हाणा थी पिया इन्हनि पेरनि ते जहन्नम जी बाहि हराम सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं मुंहिंजे आका फरमायो
इमाम अहमद, इमाम तबरानी रिवायत आंदी है। हजरत अबू दरदा रज़ी अल्लाह ताला अन्हु रिवायत करे तो हबीबन फरमायो मन इग़्तसल यौमल जुमुअह, जेको माण्हू जुमे जे ॾींहुं गुस्ल करे, जुमे जे ॾींहुं वेंजे, ज़रूरी न आहे त को हो पंहिंजो हर गुरु हो कमु करे पोइ वञिजो, ईअं ई जुमे जे ॾींहुं वेंजो, पोइ संग्रात कंदा वरी छड़ा काॾे वञनि। जुमे शरीफ़ जे ॾींहुं इतलाम हुजे या न हुजे, ख़ासि जुमे जे निमाज़ जे लाइ गुस्ल कयो। अलाह जे दर ते वञा थो, तव्हांखे वॾेरो साहिब दावत ॾे, भई जल्दी कपिड़ा सुठा, ज़ाल खे चवंदे भले लटे छा ॾे में असां वॾेरे जी दावत ॾिठी आहे, ओॾे वेंदा पिया। वॾेरे जी दावत न आहे, वॾेरे जी ओताक न आहे, अहकमुल हाकिमीन रब्बुल आलमीन जे दर जो अलाह सॼो हय्या अला सलात, अचो निमाज़ ते। जुमे जे लाइ हर नमाज़ जे लाइ हिकिड़ी बांग ईंदी आहे, जुमे जे लाइ ॿ बांगूं ईंदियूं आहिनि, ख़ासि इज़ाफ़ी सत इज़ाफ़ी दावत आहे। वेंजो सुठा कपिड़ा पायो, जेके अलाह तव्हांखे सुठा कपिड़ा ॾिना आहिनि, सुम लबिस मिन अहसन सियाबिही, सुठा भलो जोड़ो बेहतरीन लिबास पाए, व मस्ततीबा इम्कान ईंदो, जे तव्हां वटि आहे त पोइ अतुर बि लॻायो, ख़ुशबू बि लॻायो। सुम मशा इलल जुमा, पोइ जुमे जे ॾींहुं पंधु करे वञो। खुर्शीद खां था अचो त पंधु बची सघो था, बबर चौक खां अचो था त पंधु करे सघो था, जो जवान माण्हू आहियो, भला जे करे न थिए स्कूटर ते अचो। पर जेको मस्जिद शरीफ़ ॾे विखूं भरे पंधु करे अचे थो, वअलैहि सकीना, उहो भॼे डुके न, इत्मीनान सां, आराम सां, सुकून सां विखूं खणंदो वञे। साईं न निकिरंदो त इत्मीनान सां ईंदो न, देरि सां निकिरंदो पोइ भॼ डुक में वञी पोचा जुमो न निकिरी वञे न, इत्मीनान सां सवेल साॼो रखियो। वलम यतखत अहदन, ऐं कंहिंजा कंध न ओरांघियो। हाणे ॿ माण्हू वेठा आहिनि न, सिफ़ुनि में माण्हू वेठा आहिनि, अॻिते चवे त मां अॻी सिफ़ ते वञा त ज़रूरु हुननि जा कंध फलांघींदो न, ओरांघींदो न, ईअं न, जिते जाइ मिले उते वेही रहो। वलम युद्ध, कंहिंखे ईज़ा न पहुचायो, जुमे जे ॾींहुं कंहिंखे लताड़ियो न, कंहिंखे ईज़ायो न। पोइ जेतिरी निमाज़ तव्हांजे नसीब में लिखियल आहे, जुमे निमाज़ ते अॻु में पहुचण वक़्तु उहा निमाज़ पढ़ो। सुम्हण तदर, पोइ वेही इंतज़ारु कयो, केॾी महिल इमाम अचे थो, केॾी महिल ख़ुतबो थिए थो, केॾी महिल जुमो थिए थो, इंतज़ारु वेही कयो। हता यतसर्रफ़ल इमाम, एसी ताईं जो इमाम अचे, ख़ुतबो ॾेई ऐं मुसले ते बीहे निमाज़ पढ़ाइण जे लाइ। गुफ़िर लहू मा बैनल जुमअतैन, ॿिनि जुमनि जे विच में जेकी बि तव्हां खां गुनाह थी विया, हणनी जी मां सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। केॾी भलाई आहे जुमे शरीफ़ जे ॾींहुं अलाह पंहिंजे पाननि सां करे छॾी आहे। ऐं हिकिड़ी रिवायत में वरी हीअं बि आयो आहे त उन जुमे जा त गुनाह बख़्शजी वेंदा, जुमे खां जुमे ताईं जा 8 ॾींहंनि जा गुनाह त बख़्शजी वेंदा, पर सरकार फरमायो, ही हदीस आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु, यारे गार सिद्दीक़ अकबर तो रिवायत करे, मदीने वाले साईं फरमायो त मन इग़्तसल फी यौमुल जुमा, जुमे जे ॾींहुं जेको माण्हू गुस्ल करे, कुफ़िरत अन ज़ुनूबुहु व ख़ताया, उन जा ॾोह ऐं ख़ताऊं ऐं गुनाह बख़्शजी वेंदा गुस्ल करण सां ई। फ़ैज़ा अख़ज़ फ़िल मशी, जिन महिल मस्जिद ते हलण शुरू थो करे, कुतिब लहू बिकुल्लि ख़तवतिन 20 हसना, हर विख विख जे एवज़ का खणी अचे, खणी मोटे, हर विख जे एवज़ 20 नेकियुनि जो सवाब
हर विख जे एवज़ 20 नेकियुनि जो सवाब फैज़न सरफ मिन सलात उजीज़ बिअमल मियत सना जेमल इत्मीनान सां नमाज पढ़ी फारग थिए थो उन जे लाइ 200 सालनि जी इबादत जो अजर लिखियो थो वञे केतिरो मां हेॾी उमिरि गुज़ारी आहे 60 साल थियो आहियां 60 साल मुंहिंजी उमिरि आहे 200 साल हर जुमे ते तव्हांखे अजर मिले 200 सालनि जो कुछ दिमाग जी गंढ त खोलियो कुर्फ त खोलियो दिमाग जो ॻाल्हि सम्झो त सही हिकिड़े जुमे ते सरकार जी रिवायत आहे हदीस आहे मदीने वारे साईं जो फरमान ऐं रावी हज़रत अबू बकर सिद्दीक़ मुंहिंजो आका थो फरमाए त जुमे जे ॾींहुं गुस्ल करे उन जा गुनाह ऐं ख़ताऊं मिटजी वियूं जेॾीमहिल पंधु करे मस्जिद ॾे हले त विख विख जे एवज़ 20 नेकियुनि जो सवाब ऐं जेॾीमहिल जुमो पढ़ी मोटे थो त 200 सालनि जी इबादत जो अजर ऐं सवाब उन जे दफ़्तर में जी कोशिश कयो जुमे शरीफ़ जो ॾियारो इंतज़ार कयो त कॾहिं जुमो थी वियो इहा ॻाल्हि पंहिंजे हियांव ते लिखी छॾियो जी अॼुकल्ह माण्हुनि जे हियांवनि ते डब बि घणा ॼमी विया आहिनि ॻाल्हियूं विसरी थियूं वञनि दीन जूं ॻाल्हियूं इस्लाम जूं ॻाल्हियूं विसरी थियूं वञनि पर हीअ ॻाल्हि हियांव ते लिखी छॾियो त जुमो जुमो आहे ॻणींदा रहो त जुमो कॾहिं थींदो इंतज़ार कयो जुमे शरीफ़ जो ऐं जुमे जी निमाज़ वञी जमात सां पढ़ो ऐं मदीने वारे साईं फरमाए त मन सरहू वई तक़ब्बल अल्लाह सलातहू जेको माण्हू चाहे थो त उनजी निमाज़ जल्दी अल्लाह वटि क़बूल थी वञे त कंहिं अल्लाह वारे कंहिं नेक कंहिं सालिह बाने जे पुठियां वञी निमाज़ पढ़े निमाज़ तड़े खड़े क़बूल कि अल्लाह वारे जे पुठियां वञी निमाज़ पढ़ो के दरबार के आस्थाने के सालिह बाने के अल्लाह अल्लाह करण वारे बाने जे पुठियां वञी निमाज़ पढ़ो या निमाज़ रद्द न थींदी उन जी निमाज़ क़बूल आहे त तव्हांजी निमाज़ क़बूल सुभान अल्लाह ऐं मदीने वारे साईं फरमायो हज़रत औस बिन औस सकफी रज़ी अल्लाह ताला अन्हु का रिवायत है मुस्नद अहमद में अबू दाऊद में तिरमिज़ी में नसाई में इब्न माजा में इब्न खुज़ैमा में ये हदीस जा किताब हैं इन्होंने सभिनी रिवायत कई आहे त मदीने वारे साईं फरमाया त मन गसल यौमल जुमुआ जे माण्हू जुमे जे ॾींहुं गुस्ल कयो जुमे जे ॾींहुं वेतो वक्त सल ऐं सुहिणी तरह सां पाण खे धोतई वक़्तगर ऐं जल्दी कयईं तकिड़ो आयो सभिनी खां अॻु में मस्जिद में पहुतो मशा पंध आयो वरम यरकब स्वार न थियो पंध आयो विखूं खणी पैदल पंध मस्जिद ॾे हलियो सरकार फरमायो दना मिनल इमाम इमाम जे वेझो थी वेठो इमाम जे करीब थी वेठो यानी पेरनि सिफुनि में इमाम जो करीब माना पेरनि सिफुनि में वेठो फस्तमा ऐं को ॿुधई गौर फिक्र सां ॿुधई वलम यलो ऐं का बि लग़व ॻाल्हि बेफ़ाइदी बेसूद ॻाल्हि बेफ़ाइदो कमु खेशक मश्करी कुछ न कहीं खामोश थी इत्मीनान सां तवज्जो सां वे इमाम के ॿुधई कान लहू बिकुल्ल खतवतिन अमल सना तो उनके विख विख जे बदले में साल जे इबादत जो अजर ऐं सवाब व अजर सियामिहा व क़ियामिहा वो साल अहिड़ो जेको ॾींहं जो रोज़ो रखे रात जो वरी जागी इबादत करे
साल जे इबादत जो सवाब मिलंदो। वो साल कहिड़ो जे साल जो सॼो साल रोज़े में, सॼो साल रातियुनि जी इबादत में, अहिड़े सॼे साल जो अजुर मिलंदो विख विख जे एवज का मस्जिद शरीफ ॾे जुमे जे लाइ विख। ॿुधायो अहिड़ो कमु कजे कि न कजे। ऐं जुमे शरीफ जे ॾींहुं कुझु न कुझु ख़ैरात कंदा कयो। को ग़रीब को मिसकीन ॾिसो, ज़रूरी न आहे त को तव्हां 500 रुपया ॾियो या 1000 रुपया ॾियो, न, जेतिरी बि रब तौफ़ीक़ ॾिनी आहे, 10 रुपया बि कंहिं ग़रीब खे ॾिनव, इहा तव्हांजी ख़ैरात थी। कपिड़े जी ख़ैरात, पैसे जी ख़ैरात, मानी जी ख़ैरात, पाणी जी ख़ैरात, कहिड़े बि क़िस्म जी जुमे जे ॾींहुं ख़ैरात ज़रूरु कयो। ऐं जुमे शरीफ़ जे ॾींहुं कंहिं यतीम बच्चे जे मथड़े ते हथु फेरायो, यतीम ॿार जे मथे ते हीअं हथु फेरायो न, त उन जा हथ जा वार जेके तव्हांजे हथ खे लॻंदा, मथे जा वार वार जे एवज़ 10 नेकियुनि जो सवाब तव्हांजे दफ़्तर। ऐं जुमे शरीफ़ जे ॾींहुं हिकिड़ी घड़ी आहे, हिकिड़ी साअत आहे जेका क़बूलियत वारी घड़ी आहे, पर उहा सॼे जुमे जे ॾींहुं, जुमे जी राति में लिकाए रब रखी आहे, मख़फ़ी आहे, ज़ाहिर न आहे त इहा आबे पारी आहे, टे पारी आहे, सिजलतो आहे, सोमाणी आहे, न, इहा राति ॾींहुं जुमे वारी में लिकल घड़ी आहे। उहा जे घड़ी नसीब थी वञे, जेका दुआ घुरंदो सा कबूल, उहा दुआ इस्म आज़म वारो असर रखे थी, जुमे जे क़बूलियत वारी साअत। ऐं जेकॾहिं हिकिड़ो ॾींहुं महिनत कयो, सुबुह खां वठी शाम ताईं कोशिशड़ी कयो त ज़रूरु मिली वेंदी। छो त आहे त सही न, आहे त यकीनी जुमे में न, सुबुह खां वठी शाम ताईं महिनत कंदो, ॻोल्हे वठंदोसि। ऐं जुमे शरीफ़ जे ॾींहं ते कंहिं बुखे खे रजाइण, उञे खे पियारणु, कंहिं ग़रीब मिसकीन जी संभाल लहणु, ये जुमे शरीफ़ जूं इबादतूं आहिनि। ख़ुसूसी इबादत, ख़ुसूसी नेक कम, ख़ुसूसी साले अमल जुमे शरीफ़ जो अथव दुरूद, मदीने वारे साईं ते सलाह। सरकार फरमाइनि था त अक्सरू अलैहि सलाह मी यौमिल जुमा, जुमे जे ॾींहुं मूं ते घणी सलात पढ़ंदा कयो। फ़इन्नहु यौमुन मशहूदुन तशहदुल मलाइका, इहो मशहूद ॾियारो आहे, फ़रिश्ता हाज़िर थी वेंदा आहिनि तव्हांजे ओसे पासे में, अॻियों पोयों साॼे खाॿे फ़रिश्ता पिया फिरंदा आहिनि। उन्हनि जी ड्यूटी आहे त कहिड़ा कहिड़ा उम्मती आहिनि जेके पंहिंजे नबी ते दुरूद ऐं सलाम। पोइ इहे फ़रिश्ता नूर जे तबकनि में विझी हिकिड़ी सूखड़ी जे अंदाज़ में खणी गुंबद ख़तरा में पहुचंदा आहिनि। या रसूल अल्लाह, मुंहिंजा महबूब हिदायताबाद में वियासीं, मस्जिद पाक में तुंहिंजा उम्मती वेठा हुआसीं, सभई पिया चवनि अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। तव्हांजे लाइ ही सूखड़ी पेश कई। सरकार ख़ुशि थियनि था, मुंहिंजे उम्मतियुनि मूंखे एतिरो यादि कयो। ऐं साईं फरमाइनि था त मूं वटि हिकिड़ो नूर जो सफ़ेद दफ़्तर आहे, जेके जुमे शरीफ़ जे ॾींहुं मूं ते दुरूद पढ़नि था, उन्हनि जा नाला मां पंहिंजे दफ़्तर में लिखी छॾिया। जुमे शरीफ़ जे ॾींहुं तव्हां हिदायताबाद में वेही दुरूद पढ़ियो ऐं फ़रिश्तनि खणी वञी पेश कयो ऐं सोणे नबी क़बूल कयो, हुजूर ख़ुशि थिया ऐं मदीने वारे साईं तव्हांजो नालो पंहिंजे दफ़्तर में लिखियो। कोन चाहींदो त तव्हांजो नालो मुहम्मदी दफ़्तर में लिखियल हुजे? जी कोन चाहींदो? कोन्हे छा तमन्ना तव्हांजी? हाँ
सुभान अल्लाह। ससुई जो तसव्वुर बेटा जो पेश करे तो कांगल आओ तो कढ़ी दी आए हियो साण हथन हे मां हियो कढ़ी जाए पंजी दिल कढ़ी जाए ए कांगल पंजी दिल कढ़ी तो के जा वनी खा विलायत में अज्ञा जीवन ये मुझे दिल खणी वनी महबूब जे अज्ञा वनी ने के खा मन पिरी पुछन त ही कुर्बानी के गई केडी वडी कुर्बानी आ दिल खणी जाए मुझे यार जे अज्ञो वनी खा महबूब पुछंदो ही मानू जी दिल वेठो तो कांगो खाए ही कुर्बानी के गई आ जे परी दिल कडी वनी हिकड़े यार के देखारण जे लाए परी दिल कडी जाए वाड़ी ससुई वाह तुझी मोहब्बत के सलाम हाँ हुन जो त पुनल जेके का खबर कोन पे पई पर तुझो मुझो पुनल असांजे हाल के ॾिसे भी तो जाने ससुई चए पई त बंभोरा ॿाहिर थी मूंखे सॾ कया बंभोर मां निकिरी जेमल पुनल निकिरी वियो न ॾेर वठी विया मुंहिंजा पुनल खे त पोइ बंभोरा ॿाहिर थी मूंखे सॾ कया ॾाढा सॾ कया पुनल खे ॾाढो पुकारियो हू जे हो त सुवाद हू त न वञे हा निकिरी जे मुंहिंजो महबूब मुंहिंजा सॾ ॿुधे हा त मूंखे छॾे न मुंहिंजो पुनल जे मुंहिंजा सॾ ॿुधे हा त मूंखे छॾे न वञे हा बंभोरा ॿाहिर थी मूंखे कया सॾ बंभोरा ॿारो चाणी नंढ लक सवेरा लंघिया ससुईअ जे पुनल ससुई जा सॾ कोन ॿुधा उनखे ख़बर कोन पई पर फ़क़ीरो मोमिनो आशिक़े रसूला तव्हांजो पुनल तव्हांजा सॾ ॿुधे तव्हांजा सॾ तव्हांजे पुनल ताईं पहुचनि था अस्मा सलात आल मोहब्बती मोहब्बत मां दुरूद पढ़े साईं फरमाईंदा पाण तो ॿुधा भला मोहब्बत मां न पढ़ी त मलाइक खणी वञी पहुचाइनि था पर सॾ पहुचे ज़रूर अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह ये न दिल हासिल करे को पढ़ो अस्सलाम अलैका या रसूल अल्लाह अस्सलाम अलैका या हबीब अल्लाह अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह السلام عليك يا رسول الله الصلاة والسلام عليك يا حبيب الله उम्मतीअ खे कंडो कंडो पेरने में लगे मुझे आका के थी खबर पवे सॾु कर त पुनल जीअ जी जवे सॾु कर त पिरी सॾु कर जे को
नबी आहे उम्मत जो आधार नबी गरीबन जो गमखार नबी गरीबन जो जंहिंखे दर ते सदैव सवारो जितरी सलात पढ़ंदे सोनो खुश थींदो तुंहिंजी दुरूद सलाम जी झूंगार दिलबर जे दर ते पहुचे ऐं पोइ जुमे जो ॾींहुं दुआउनि जे क़बूलियत जो ॾियारो हूंदो आहे और इहा दुआ घुर त मौला मदीने वारे जो दीदार करे जेके ॾिसी आया आहियो उन्हनि खे तव्हांजा जेके न ॾिसी आया आहिनि उन्हनि खे बि तव्हांजा आहे त न कीअं भला विसरंदो जंहिं मदीनो ॾिठो कीअं भला विसरंदो जंहिं मदीनो ॾिठो कीअं भला विसरंदो जिते हया मुझे आगा फरमायो त जेको माण्हू जुम्मे शरीफ जे ॾींहं ते 1000 भेरा दुरूद पढ़ंदो घणो 1000 भेरा दुरूद पढ़ंदो क़यामत जे ॾियारे मूंसां एतिरो क़रीब हूंदो जो हुनजो कुल्लो मुंहिंजे कुल्ले सां अल्लाह करीम जल शानो असां सभिनी खे जुम्मे जे ॾींहुं मल्हाइण जी ऐं जुम्मे जे ॾींहुं इबादत करण जी जुम्मे शरीफ जे ॾींहुं दुरूद सलाम पढ़ण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए बारकल्लाहु ली व लकुम फ़िल क़ुरआनिल अज़ीम नफ़अनी व इय्याकुम बिमा फ़ीहि मिनल आयाति वज़्ज़िक्रिल हकीम अक़ूलु क़ौली हाज़ा वस्तग़फ़िरुल्लाहल अज़ीम ली व लकुम व लिसाइरिल मुस्लिमीन फस्तग़फ़िरूहु इन्नहु हुवल गफ़ूरुर रहीम